अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां है मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत खां छोटकारे लाइ 21 जनवरी खां सॼे मुल्क में हारी यकजहती रैलियुनि जी मंजूरी ॾेई छॾी। लाहौर में पीपी चेयरमैन जी सदारत हेठि पीपी ॾखण पंजाब जे उहिदेदारनि ऐं हारी यकजहती एहतजाज जे हवाले सां धारदार इजलास। अॻवाननि 27 फरवरी लॉन्ग मार्च जी तयारियुनि बाबति पीपी चेयरमैन खे ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी हारी यकजहती एहतजाज जी तयारियुनि जे हवाले सां सूबाई तंज़ीमनि खां तजवीज़ूं तलब कंदे सूबाई मेंबरनि ते ॿधल कमेटी जोड़ण जी मंजूरी ॾिनी। इजलास में पंजाब में भी सिंध जहिड़ो मकानी इदारनि जो निज़ाम लागू करण जो मुतालबो। मुल्क में भाण जे बहरान ऐं अघनि में वाध जी मुज़म्मत। पीपी सरबराह चयो त ज़ालिम हुकूमत अवाम खे तकलीफ़ूं ॾींदी रही, हू ख़ामोश वेही रहे, इहो कॾहिं बि नथो थी सघे। लॉन्ग मार्च जो वाहिद मक़सद हुकूमत तरफ़ां अवाम ते थींदड़ ज़ुल्म जो ख़ात्मो आहे। मरी साने जे जिम्मेवारनि जी असल हकीकत सामूं अची वई। शुरुआती जांच रिपोर्ट में अहम इंकशाफ। एसओपीज़ के मुकम्मल तौर ते नज़रअंदाज कयो वियो। सुबुह 8 वॻे खां तूफ़ान घटि थियण खां पोइ इंतज़ामिया हरकत में आई। मरी में का पार्किंग प्लाज़ा न आहे। मरी ऐं भरपासे रोड रस्तनि जी बहाली 2 सालनि खां मुरम्मत न थी सघियो। बिजली न हुजण सबबि सियाहन होटल छॾे गाॾियुनि में वेहण खे तरजीह ॾिनी। मरी जे अक्सर इलाइक़नि में बिजली बहाल न थी। मोबाइल सर्विस जुज़वी बहाल। बर्फबारी घटिजी वई। इमदादी कमनि में तेज़ी। पाक फौज जे रेस्क्यू ऑपरेशन जारी। ISPR जो चवणु आहे त मरी जा समूरा रस्ता खोलिया विया। कलिंडा पाणिया रोड क्लियर कयो वियो। नंढा लिंक रस्ता बि क्लियर कराया पिया वञनि। पीपुल्स पार्टी मरी साने जी अदालती जांच कराए लापरवाही कंदड़नि खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हालत इहा आहे जो अवाम मरी रहियो आहे ऐं हुकुमरान मौत जो ज़िम्मेवार मरंदड़नि खे करार ॾेई रही आहे। पीपी चेयरमैन जी सदारत लाहौर में पीपी ॾखण पंजाब जे अॻवाननि जे इजलास में मरी साने जे फौतुनि लाइ दुआ घुरी वई। इजलास में ठारा मंजूर कंदे मरी साने में हुकूमती बद इंतज़ामी ऐं नाअहली जी मुज़म्मत कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हेलीकॉप्टरनि में वेही मरंदड़ माण्हुनि जो तमाशो ॾिसंदड़ उहे हुकुमरान आहिनि जेकी काल साइकिल वारे वज़ीर आज़म जा मिसाल ॾींदा हुआ। मरी साने जे ज़िम्मेवारनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। हुकूमती नालायकी सबब मासूम शहरनि जूं ज़िंदगियूं ज़ाया थी वयूं। हुकूमत तरफ़ां वक्त सर कदम न खणण मुज़म्मत जोगो अमल आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मरी सान्हे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त मरी सान्हो इंतिहाई दर्दनाक आहे। फौतुनि जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि। हुकूमत तरफ़ां वक्त सर कदम न खणण मुज़म्मत जोगो अमल आहे। हुकूमती नालायकी सबब मासूम शहरनि जूं ज़िंदगियूं ज़ाया थी वयूं। पीपल स्क्वायर के नाम पर इंटरवेंशन की थी। अब सेकेंड फेज में इस मौजूदा माली साल में कराची शहर के अंदर मुख्तलिफ और मकामात पर इस तरह की ओपन स्पेसेस को डेवलप करने का फैसला किया गया, जिसके अंदर पहला प्रोजेक्ट जो हमारा कदीमी ककरी ग्राउंड है लियारी का मशहूर ज़माना, जहाँ पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की और आसिफ ज़रदारी साहब की शादी की तकरीब हुई थी, उस ककरी ग्राउंड को एक बेहतरीन मॉडर्न स्पोर्टिंग फैसिलिटी में एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में कन्वर्ट करने का मंसूबा था, जिसका इस हफ्ते की इब्तिदा में नासिर शाह साहब के साथ मैंने इफ्तिताह किया था और उसका संग बुनियाद इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी के जियाले आपके सामने रखेंगे।
सिंध हुकूमत पारा कराची में अरड़ा मनसूबा शुरू करण जो ऐलान। सिंध हुकूमत के तर्जमान मुर्तदा वहाब जो चवण है त हू कराची में अरड़ा मनसूबा शुरू करे रहा आहिनि। ईंदड़ कुछ हफ्तन में कम शुरू थी विंदो। वोट बेन के मिलिया पर कम पीपुल्स पार्टी करे पई। ॿियारुओ प्रेस कॉन्फ्रेंसिस ऐं पीपी कम कंदी आहे। हू वाइदनि मूजिब बिना फर्क जे कम करे रहा आहिनि। सिंध सरकार पारा BRT मनसूबे ले मलिर हाट ऐं मौसमियात डिपो रेंजर्स का खाली कराइण जो फैसलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि 6 सूबाई राब्ता कमेटी जो इजलास। वफाकी वज़ीर असद उमर, अमीनुल हक, सईद गनी, मुर्तदा वहाब ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास दौरान कराची जे ॿिनि वॾनि नालनि जा पासा घटि में घटि 20 ऐं वधि में वधि 30 फुट रखण जो बि फैसलो। इजलास के ॿुधायो वियो त सिविल एविएशन वटि सिंध हुकूमत जी 52 एकड़ ज़मीन आहे। उन ज़मीन ते रेंजर्स के मुंतकिल कयो वेंदो। नालनि जे ॿिन्ही पासनि खां शहरियुनि जी अच वञ लाइ रोड ठाहियो वेंदो। KMC जे 5वीं नालनि बाबति NDMA प्लान ठाहे ॾिनो। PC1 तयार आहे। सीता रोड में मेडिकल जी शागिर्दारी डॉक्टर असमत जो पुरस्कार मौत गुजारत बणिल। पुलिस वाक़े के 24 कलाक गुजरण बावजूद मुख्य जवाबदारन के गिरफ्तार न करे सगी। इलाके में गिरफ्तार कल मौलवी की गिरफ्तारी जाहिर न कई वई। कराची के इलाके शेरशाह पराचा चौक वेझो हिक भेरो ॿीहर धमाको। माण्हुनि में भाॼ पइजी वई। पुलिस, रेंजर्स ऐं रेस्क्यू टीमूं पहुची वयूं। रेस्क्यू अमलदारनि मूजिब सेवरेज जे नाले में गैस भरजण सबब धमाको थियो। को जानी नुक़सान न थियो आहे। खैरपुर में खरोस बिरादरी जी बिन धुरिन में हलंदड़ संगावती तकरार तां वधीक हिक नींगर क़तल। लाश सिंधु दरिया में फिटो कयो वियो। 2 ॾींहनि दौरान मारजी वेलनि जो अंग छ थी वियो। धुरियूं मोर्चा बंद बणिल। फायरिंग सबब इलाके में ॾड़काव। SSP खैरपुर मलिक ज़फर इकबाल चवां त मुतासिर इलाके में छिकतान जे ख़ात्मे लाइ पुलिस पिकेट्स क़ाइम कयूं वयूं आहिनि। सिंध में भाण की खोट और ब्लैक के विक्रे जो सिलसिलो जारी। मुख्तलिफ इलाक़नि में यूरिया भाण की बोरी 2800 रुपयनि में विक्रो थियण लगी। मुरीद शाख में कणक जो तैयार फसल चुकण लगो। आबादगारनि जा हथ मथे ते अची विया। कश्मीर में भाण की खोट बरकरार। आबादगारनि जो ब्लैक के विक्रे खिलाफ प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो। भाण की हथरादू खोट खत्म करे ब्लैक ते विक्रो कंदड़नि खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में धारदार रोड हादसनि सबब एक ॼणो फोत, 15 खां वधीक ज़ख़्मी। जामशोरे वेझो इंडस हाईवे ते ॼाणियुनि सां भरियल वैन ऐं मोटरसाइकिल में टक्कर। मोटरसाइकिल सवार पोरत फोत, 5 खां वधीक ॼाणी ज़ख़्मी। कोट गुलाम मोहम्मद भरसां कार जो टक्कर लॻण सबब बस के इंतजार में बीठल 10 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतकिल। 4 ॼणनि की हालत गड़ती जोगी। सिर्फ न सुने नहीं देखा। रन्ना पिछे ना आया कर। दुश्मन होवे सिकंदरे दा ते रन्ना पिछे टुरे। ये मैं बर्दाश्त नहीं कर सकता। मेरा दिल कहता है तेरी मौत की लकीर मेरे हाथ च लिखी है। आई मोलेनू मोला ना मारे ते मोला नहीं मरदा। पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री के हीरे सुल्तान राही के विछोड़े के 26 साल विहामी वया। पैजी जानदार किरदार और लाजवाल अदाकारी सबब सुल्तान राही अज भी लखे दिलीन की धड़कन बणिल। 800 का वधीक फिल्मुन में कम करण ते संदस नालो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल।